नाज़रीन, उमरकोट में शागिर्द रजनेश माली के रोड हादसे में मारण वारे वाक़े में जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ शहर में शटरबंद हड़ताल कई वई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण लाइ असां लाइन ते मौजूद आहे इलियास थरी। जी इलियास, वधीक तफ़सीलन खां आगाह कजो। हाँ जी, मक़तूल रजनेश माली के कत्ल केस में नामज़ थियल जवाबदार पीपी अगवान ऐं वकील मुंहिंजो भील जी गिरफ़्तारी के हवाले सां ॾिनल शटरबंद हड़ताल के सिलसिले में अॼु उमरकोट शहर मुकम्मल तौर ते बंद है। समूरियूं मार्केटूं बंद आहिनि, जॾहिं त साॻे वक़्त ते फीथो न पियो आहे ऐं मुकम्मल तौर ते फीथा रोक हड़ताल पिणु थी वई आहे। सभई नौजवान ऐं शहरी अलाह वारे चौक ते गुज़िरियल 4 कलाकनि खां धरणो हणी वेठल आहिनि, जिते मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवान इन वाक़े बाबति ॻाल्हाए पिण विया आहिनि। जॾहिं त इन धरणे में फ़कीर मोहिब मंगरियो, पवन हरचंदाणी, रसूल बुश रहमताणी ऐं ॿिया शहरी ऐं समाजी सियासी अॻुवान शरीक आहिनि। 6 ॾींहं पहिरीं रोड हादसे में नौजवान रजनेश कुमार फौत थी वियो, जॾहिं त 5 नौजवान शदीद ज़ख़्मी थी पिया हुआ, जंहिं वाक़े जी क़त्ल जी FIR मुंहिंजे भील ते दाख़िल थी हुई ऐं उन जे लाइ अल्टीमेटम ॾिनल हुयो, जेको अल्टीमेटम पूरो थियण बाद काल्ह शटरबंद हड़ताल जो सॾु ॾिनो वियो ऐं अॼु उमरकोट में मुकम्मल तौर ते शटरबंद हड़ताल आहे ऐं ट्रैफ़िक पिणु मुअत्तल आहे। हैदराबाद, कराची ऐं मिरपुर ख़ासि ट्रैफ़िक पिणु मुअत्तल आहे। जी इलियास, तव्हांजी महिरबानी।